कोहनूर हीरो दुनिया जो मशहूर तरीन कीमती ऐं वॾे में वॾो चयो वञे थो, जेको अॼु खां 4000 साल खन अॻु इंडिया जे खाणनि मां निकितो ऐं मुख़्तलिफ़ बादशाहनि, राजाउनि ऐं हाकिमनि वटां फिरंदो अॼुकल्ह इंग्लैंड जी राणी एलिज़ाबेथ जे ताज में लॻल आहे। इंग्लैंड वारनि हिन हीरे खे बहितर शिकिल ऐं चमकंदड़ बनाइण लाइ तराशे मौजूदा सूरत में 105 कैरेट ऐं 21 ग्राम वज़न जो बणायो वियो आहे, न त उन जो असुलु वज़न 37 ग्राम हो। बहरहाल बिना शक जे कोहनूर हीरो दुनिया जो वॾे में वॾो हीरो लिखियो वञे थो। ॿियनि हीरनि वांगुरु हिन सां बि केतिरियूं ई कहाणियूं वाबस्ता आहिनि। चवनि था त हिन हीरे मर्दनि लाइ हमेशह निभाग ऐं मौत आंदो आहे ऐं औरतुनि लाइ ख़ुशनसीबीअ जो सबबु बणियो आहे। हीउ हीरो इंडिया जे मुख़्तलिफ़ हिंदू ऐं मुस्लमान हाकिमनि वटां थींदो 1526 में मुग़ल शहंशाह बाबर वटि पहुतो, जॾहिं हिन इब्राहिम लोधीअ खे शिकस्त ॾेई दहलीअ ते कब्ज़ो कयो। हिन हीरे बाबति लिखत में अहवाल बि बाबर जे यादगिरियुनि वारे किताब बाबरनामे मां मिले थो। बाबर पंहिंजे हिन किताब में हिन हीरे लाइ लिखे थो त उहो एॾो त क़ीमती आहे जो उन जे बदिले में मिलियल रक़म मां सॼी दुनिया जे माण्हुनि खे 2 ॾींहं मानी खाराए सघिजे थी। बाबर खां पोइ हीउ हीरो हुमायूं वटि पहुतो। अकबर हिन खे पाण वटि बि न रखियो। उन बाद अकबर जे पुट शाहजहान जंहिं ताजमहल ठहिरायो, ख़ज़ाने घर जे तिजोरीअ मां कढी पाण वटि रखियो। शाहजहान हीउ हीरो मोर तख़्त में लॻाए छॾियो हो, जेको औरंगज़ेब पंहिंजे 3 भाइरनि खे मारे पंहिंजे पीउ शाहजहान खे आगरे भरिसां क़ैद करे पाण वटि रखियो हो। चवनि था त औरंगज़ेब हीउ हीरो शाहजहान जे क़ैद वारे कमरे में दरीअ वटि अहिड़े हंध ते रखायो जितां हीरे मां शाहजहान खे ताजमहल जो अक्स नज़र अची सघियो थिए। उहो हीरो नादिर शाह जे हमले ताईं ई रहियो। मज़े जी ॻाल्हि त हिन हीरे जो उहो नालो यानी कोहनूर नादिर शाह ई रखियो ऐं हाणे अॼु ॾींहं ताईं उहो हीरो कोहिनूर सॾिजे थो। 1939 में जॾहिं नादिर शाह दहली ऐं आगरे में खूनरेज़ी ऐं फुर कई त मोर तख़्त सां गॾु हीउ हीरो बि ईरान खणी वियो। नादिर शाह हीउ हीरो जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो त हिन जे वात मां कोहनूर निकिरी वियो, याने रोशनीअ जो जबल। 1939 खां अॻु हिन पथर जो नालो किथे बि न आहे। हिन पथर जी क़ीमत लाइ हिकु ॿी रवायत बि मशहूरु आहे त नादिर शाह जे ज़ालुनि मां हिकु चवंदी हुई त जेकॾहिं को पहलवान मुड़ुसु 5 पथर खणी हिकु उतर ॾे, हिकु ॾखण ॾे, हिकु ओलह ॾे ऐं हिकु ओभर ॾे उछले ऐं 5 पथर मथे उभरे उछले ऐं पोइ उन्हनि जी विच वारी ख़ाली जाइ सोन ऐं क़ीमती पथरनि सां भरे वञे त कोहनूर जी क़ीमत बराबरि थींदी। चवनि था त नादिर शाह खां कोहनूर जी जाइ लिकल रखी वई, पर पोइ मुग़ल शाह मोहम्मद शाह जे घर जे कंहिं भातीअ नादिर शाह खे इतला कयो त उहो हीरो मोहम्मद शाह जी पॻ में लिकल आहे। नादिर शाह हिकु वॾी दावत जो बंदोबस्तु कयो त हू मोहम्मद शाह खे दहली जो तख़्त वापसि करे थो। दावत दौरान हिन ओचितो उहो ऐलान कयो त हू हिन ख़ुशीअ जे मौक़े ते मोहम्मद शाह खे पंहिंजो पॻुमट यार बणाए थो ऐं हिन पंहिंजी पॻ लाइ मोहम्मद शाह हवाले कई, जेको पंहिंजी पॻ नादिर शाह खे ॾियण खां इनकार न करे सघियो। दावत बाद नादिर शाह पंहिंजे कमरे में वियो, जिते हिन पॻ जा वर खोले लिकल हीरो ॿाहिरि कढियो। हीरे जी चमक, तजलो ऐं सूंहं ॾिसी उन वक़्तु हिन जे वात मां बेअख्तियार निकिरी वियो कोहनूर। सन 1747 में नादिर शाह जे क़त्ल बाद हीउ हीरो अफ़गानिस्तान जे अहमद शाह अब्दाली जे हथु आयो। 1830 में तख़्त तां लाथल हाकम शाह शुजा कंहिं नमूने सां हीउ हीरो खणी काबिल खां लाहौर पहुतो ऐं पंजाब जे बादशाह महाराजा रंजीत सिंह खे उहो पेश कयो त उहो ईस्ट इंडिया कंपनी जे अंग्रेज़नि खे राग़िब करे त हू पंहिंजे लश्कर ज़रिए शाहजहान शुजा खे संदसि फुरियल तख़्त वापसि कराई। राजा वसियत कई त संदसि मरण खां पोइ उहो हीरो ओडिशा जे जगन्नाथ मंदर खे ॾिनो वञे, पर संदसि वसियत ते अमल न थियो। 1849 में अंग्रेज़नि जो पंजाब ते कब्ज़ो थियो ऐं लाहौर क़िले ते बरतानिया जो झंडो चाढ़ियो वियो। अंग्रेज़नि जेकी शर्त शुरू त रखिया, उन में उहो बि वाज़ह तौर हो त कोहिनूर हीरो इंग्लैंड जी राणी हवाले कयो वञे। कोहनूर हीरे खे वॾी हिफ़ाज़त सां पाणीअ वारे जहाज़ ज़रिए इंग्लैंड पहुचायो वियो। सिक्योरिटीअ जे ख़्याल खां हीरे जे वञण जी ख़बर अख़बार वारनि खां ॻुझी रखी वई। एतिरे क़दुरु जो जहाज़ जे ख़ज़ाने ऑफिस जे इंचार्ज ऐं कैप्टन खे बि न ॿुधायो वियो त लोह जी पेटीअ में छा वञी रहियो आहे। उहा बि ॻाल्हि आहे त हीरो खणी वेंदड़ हिन जहाज़ जो उहो सफ़र ख़तरे वारो साबित थियो। जहाज़ मॉरीशस पहुतो त जहाज़ ते कालरा जी वबा पखिड़िजी वई। बंदरगाह वारनि हिन जहाज़ खे साहु पटण ऐं रस्ते जे सफ़र लाइ सामान खणण खां मना करे छॾी ऐं जुलूस कढियो त जेकॾहिं जहाज़ बंदरगाह ॾे वधे त उन मथां गोलियूं हलायूं वञनि। मॉरीशस छॾण खां बाद जहाज़ सख़्तु तूफ़ान में फासी पियो। बहरहाल 6 अप्रैल 1850 ते इंडिया खां निकितल हीउ जहाज़ 86 ॾींहंनि जे सफ़र बाद इंग्लैंड पहुतो।
उन वक़्त जे इंडिया जे गवर्नर जनरल लॉर्ड डालहौसीअ हीरे साण राजा रंजीत सिंह जे पुट ऐं तख़्त नशीन दिलीप सिंह खे बि लंडन मोकिलियो, जंहिं उते पहुची 1851 में कोहनूर हीरो महारानी विक्टोरिया खे पेश कयो। उन साल बरतानिया जे अवाम लाइ उन हीरे जे दीदार ख़ातिर हाइड पार्क में बंदोबस्तु कयो वियो। उन वक़्तु 1851 खां वठी कोहनूर हीरो बरतानिया वारनि जे कब्ज़े में आहे। जेतोणीकि उन हीरे लाइ केतिरा ई मुल्क क्लेम कनि था त उहो हीरो उन्हनि जी मिल्कियत आहे ऐं खेनि ॾिनो वञे। 1976 में पाकिस्तान जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 3 ॾींहंनि जे बरतानिया जे वज़ीर आज़म जमकालगाह खे उहो हीरो पाकिस्तान खे मोटाइण लाइ चयो। हिन इनकार ई कयो। असांजे मुल्क खां अलावा हिन हीरे लाइ इंडिया, अफ़गानिस्तान ऐं ईरान बि इंग्लैंड वारनि खां घुर कंदा रहिया आहिनि। अॼुकल्ह ॿुधण में पियो अचे त इंग्लैंड जी राणी साहिबा उहो हीरो कोहिनूर टावर ऑफ लंडन में रखाए छॾियो आहे।